ॾाढी मां त सफ़ा परेशान थी वियुमि राति, दिलि जो मरीज़ थियण वारो हुयुमि मां। अब भाई तका चंगी कढो छा ॾिठो थी रात मां जो राति पाणी पीअण खां उथियुमि, हीअं जो नज़र फेरायमि त सभु अछा बबूत, सभु रना क्रीमा हणियूं सुतियूं पयूं मम्मा थी करे। अब माई जो मरपा सिंगार करणो, रना जो सिंगार न कयूं त बाक़ी छा कंदियूं, मथो वरी ईद बि आहे न। शाबस थी, ॾाढी शाबस थी। अला तुंहिंजो हियां बि नथो सड़े, सॼो ॾींहुं लोड़े लोड़े कमाए था अचूं, उहा सॼी कई कमाई असांजी क्रीमनि पाउडरनि में रना खपाए थियूं छॾनि। अब कहिड़ा सिंगार थियूं कनि, तूं मायूं ॾिस त सॼो ॾींहुं पार्लर ते बीठियूं आहिनि, हिते सॼो ॾींहुं वीचारियूं घर आहिनि। ॾाढी घर में बि वस थियूं कनि, मां वारी माईअ त 10,000 खपाए चुकी आहे, ओॾो अबा रड़ियूं थो करे त मां मोरा 12,000 वरिता अथसि। इहे काॾे विया पैसा? अब शहर में बि हर शइ खे बाहि लॻी पई आहे, हिकिड़ो जोड़ो वठो त 5,000 खां घटि मिले नथो, इहे 10,000 तव्हांखे रुॻी चवण में था अचनि। हक़ु चयो अथऊं न, औरत औरत जी आहे। मां अचे तोसां सूर सलियो आहे, तूं वरी अञा उन्हनि जी पाशबंदी कर। अब 12 महीने बि हक़ु न आहे छा, 12 महीने जूं खल मटाइनि, नांगवा बि जुमे जुमे ते खल थो मटाए। पोइ इन में असां मर्द भला न, हिकिड़ो जोड़ो वठंदासीं, छॿो वठंदासीं, वधि में वधि वरितोसीं त पोइ रुमाल वठंदासीं, न त बसि मायूं लटा वठंदियूं, सैंडल हार सिंगार पाउडर क्रीम मेकअप, वरी जेको आहे त इहो भुजनि जो रंग ब्लीचां कूड़ा नह। अब मूंखे वठनि त मां माइनि खे ॾियां, तव्हां ख़र्चो घटि थिए, कांड हणायमि त उन ते पैसा नथा मिलनि, बिही बिही चेल जंड थी वञे, ॻाल्हाए ॻाल्हाए वात सुकी अनु थी वञे जो ॿुधनि, कनि नथा ॾियनि शल कननि खां ॿोड़ा थींदा, इहो चई सघां थी मां बि। ॾाढी कहिड़ी माई जो ॿुधनि, उते ॾिसंदी 1000 रना थियूं अचनि। अब हासकारी नथा ॿुधनि, जॻह जॻह ते चाढ़ियूं कुर्सी ते वेठा आहिनि, चांहि जो कोप अॻियूं आहे, सिगरेट हथ में आहे, मजाल जो माइनि जी ॿुधनि, मुंहिंजी त पोती त दीद थी पवेनि, ओ परे खां मूंखे मोटाइनि था, चाची तुंहिंजा पैसा न आहिनि आया, तुंहिंजा पैसा न आहिनि आया, चवां थी कारण ते का सलवात दलवात पढ़ायां, मतां पोइ को पैसा अचनि। ॾाढी जंहिंजा मथो बंदि न वीचारा छा कंदा। अब ख़ुदा आयशल हिन जी टुई ते गड़ो ॾींदो, अलाह कंदो कारियर ते पेर पवंदो, दंबूक लॻंदनि का। ॿियो हाणे मां